नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। अॼु असांजे प्रोग्राम जा ॿ मौज़ू आहिनि, जिन में पहिरियों जेको मौज़ू आहे असांजे प्रोग्राम जो त सिंध में जेके इख़लाक़ी क़दुर किरी रहिया आहिनि ऐं गॾोगॾु उन सां जेका बद इख़लाक़ी बेहुदाई ऐं बेहयाई वधी रही आहे, असां उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं उन खां पोइ असांजो जेको ॿियो मौज़ू आहे उहो इहो आहे त असांजी हिन समाज जे अंदरि जेके हर क़िस्म जा ज़ुल्म, नाइंसाफ़ियूं ऐं नाहक थियनि था ऐं जेका असांजी मज़लूम मख़लूक़ आहे उहा उन ते मुजरिमानी जेका माठि कयूं वेठी आहे, उन जा कारण कहिड़ा आहिनि, सबब कहिड़ा आहिनि, असीं थोरो तारीख़ी तनाज़ुर में जेको आहे सो इन्हनि ॿिन्ही पासनि ऐं पहलुअनि ते ॻाल्हाईंदासीं। असां अॼु ॿिनि प्रोफेसरनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में दावत ॾिनी आहे, जिन में प्रोफेसर इल्ताफ़ असीम साहब जेको हिकिड़ो नाले वारी शख़्सियत आहे सिंध जी ऐं मुहक़िक़ आहे, उन सां गॾोगॾु आलिम अकाबर प्रोफेसर केएस नागपाल साहब जन आहिनि। त असीं साईं शुरूआत था कयूं इल्ताफ़ असीम साहब तव्हां खां। सिंध में हिकिड़ा इख़लाक़ी क़दुर, हिकिड़ियूं आला क़िस्म जूं रिवायतूं ऐं रुझान जेके रहिया आहिनि असांजी सोसाइटी जे अंदरि, जो तारीख़ी तनाज़ुर में थोरी उन ते रोशनी विझो त असां वटि कहिड़ा हुया ऐं हिन वक़्तु उन्हनि सां कहिड़ी कार थी वई आहे। असां मुआशरे में जेका आहे जेको इंतिशार या ही जेका असां ॾिसूं था जेका तफ़रीक़ आहे या जेको बि ज़हनी इंतिशार या समाजी जेका असां ऊच नीच, इंतिहा पसंदी, ॿिया अहिड़ा जेके समाजी नासूर आहिनि, उन्हनि जो मुख्य कारण इहो आहे त असां वटां अदब इख़लाक़ जंहिंखे असां चवंदा हुआसीं, वॾ नंढाई ऐं इज़त एहतराम या शुनास वॾे जी शुनास थो करे, चङे मठे जी इज़त थो करे पियो, उहा घणे भाङे मोकिलाए वई आहे। हाणे छो मोकिलाए वई आहे? जॾहिं असां स्कूलनि में पढ़ंदा हुआसीं, प्राइमरी स्कूलनि में, त असांखे हिकिड़ा इन क़िस्म जा सबक़ पढ़ाईंदा हुआ। पीउ माउ जो चयो मञिजे, नित उस्ताद खे मान ॾिजे, जीअं उहो चए तीअं कजे। हाणे इहा हिकिड़ी अहिड़ी तरबियत हुई जेका असांजे नंढड़ी अवस्था में असांखे ज़हन में भरी वेंदी हुई त कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारणु खपे। सभ खां पहिरियों अवल धणी जो नालो गिंजे, सुबुह जो उथिजे, ऐं उन खां पोइ कहिड़ियूं सॼे ॾींहं जूं कहिड़ियूं कारगुज़ारियूं कजनि। उहा छा नंढे लाइ ॿार खे जेका ज़हन में शइ विझिजे थी न, उहा सॼी ज़िंदगी नथी निकिरे। त इन अवस्था में हाणे छा आहे त असांजो सिलेबस अहिड़ो अजीब थी वियो आहे, जंहिंमें इन क़िस्म जूं शयूं असां शायदि ॿार खे ॿुधाईंदे पढ़ाईंदे उन में शायदि हिजाब था महसूसु कयूं। मां त ईअं खणी सम्झूं त शायदि लेखक उन में पंहिंजो शर्म महसूसु थो करे। हाणे बज़ाहिर त असां पंहिंजो पाण ते सभु शयूं बर्दाश्त करण लाइ तयारु आहियूं, पर मुआशरे जी जेका टोड़ फोड़ शुरू थी वई आहे, उन में असां ख़ासि तरह सां पंहिंजे मुआशरे में जेका सूरत हाल हले थी पई, त असां पंहिंजो नुक़सानु कयो आहे, समाजी नुक़सानु कयो आहे, मुआशी नुक़सानु कयो आहे, अख़लाक़ी नुक़सानु कयो आहे। इहे अहिड़ा नुक़सान आहिनि जेके नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सान आहिनि। माण्हू इंतिहाई बदतमीज़ी सां पंहिंजे पीउ सां ॻाल्हाइनि था, इंतिहाई बद इख़लाक़ी सां पंहिंजे वॾनि सां ॻाल्हाइनि था, उस्ताद जी इज़त नथा कनि, पंहिंजे कंहिं बि रहनुमा जे लाइ अजीब अजीब क़िस्म जी न। पर हिकिड़ो पीउ जेकॾहिं घर में गारियूं वेठो हुजे, हिकिड़ो उस्ताद जेको उन उस्ताद वारे मयार ते पूरो न हुजे ऐं शागिर्दनि सां बदतमीज़ी करे, त इन बदतमीज़ी वारी जेका ट्रेनिंग तरबियत या जेको दर्स मिले थो ॿार खे, जीअं तव्हां चयो न त ॿार खे नंढे हूंदे खां जेके ॻाल्हियूं थींदियूं, त अॻे त इहो बि हूंदो त ज़ालिम तोते खे न मार, तोते जा पर न पट, माना पखी खे मारींदड़ माण्हू बि ज़ालिम आहे। त प्रोफेसर साहिबु तव्हांजो छा ख़्यालु आहे त इहा जेके इज़त जा मयार जेके इल्ताफ़ असीम साहब ॿुधाया त अॻे असांखे ईअं सेखारियो ऐं सम्झायो वेंदो, पर छाकाणि त सोसाइटी सॼी हिकिड़ी बदतमीज़ी वारो हिकिड़ो ॼण त मुजस्सिम बणिजी चुकी आहे। जिथे बि वञो उते का रिस्पेक्ट कान्हे का, न बसुनि में आहे, न रोडनि ते आहे, न रस्तनि में आहे, न ॻोठनि में आहे, न शहरनि में आहे, न थाणनि में आहे, जिथे वञो उते बेहुदाई ऐं बेहयाई ॼण त वाफ़र मिक़दार में का ॿिण सां असां वटि का अहिड़ी का फैक्ट्री लॻी आहे कुझु सालनि खां वठी, जंहिंमें इहे क़दुर जेके आहिनि सो इख़लाक़ी क़दुर किरिया आहिनि ऐं इहे जेके मनफ़ी क़िस्म जा रुझान या रवैया या ॿोली जेका आहे उहा वधी आहे। ॾिसो, माण्हू खे असां चवंदा आहियूं एनवायरमेंटल एनिमल। एनवायरमेंट माण्हू जी डेवलपमेंट जेका आहे, ग्रूमिंग जेका आहे, उहा ॿिनि शयुनि सां थिए थी। पहिरीं त जेनेटिकली जेके हुन में जीन्स आहिनि, जीअं तव्हां चयो त घर में जेकॾहिं पीउ वेठो गारियूं थो ॾिए या वॾो भाउ वेठो गारियूं थो ॾिए, त उन एनवायरमेंट में वॾो थींदड़ ॿारु
नेचुरली इहे शयूं झटींदो। ॿी ॻाल्हि आहे स्कूल जो सिलेबस, स्कूल जो माहौल। छा त डेवलपमेंट सोसाइटी जी हेठां खां थींदी न, माना ॿार खां थींदी न। कॾहिं असां ॿार हुआसीं, असां पंहिंजो माहौल यादि था कयूं त असांजा पेरेंट्स बि मुख़्तलिफ़ हुआ, असांजा टीचर्स बि मुख़्तलिफ़ हुआ, उन्हनि जी पैदावार करे चौधारी जेको ॿारनि जो माहौल हो ऐं माण्हुनि जो माहौल हो उहो मुख़्तलिफ़ हो। अॼु जी दुनिया जा पंहिंजा हिकिड़ा मसइला आहिनि। अॼु जी दुनिया वसी थी वई आहे, माण्हुनि जी आबादी वधी वई आहे ऐं हिकिड़ो माण्हू जंहिं वटि 4 ॿार हूंदा, अॼु एवरेज हुन वटि 8 ॿार आहिनि। पॉपुलेशन जो दबाव आहे, माण्हू हणण में एतिरो खुथल आहे जो इन पासे ॾे हुनजी तवजह न आहे। कमर्शलिज़म अचण खां पोइ हीअ जेका मॉडर्न दुनिया आहे हिन वक़्तु, तव्हां हीअ ॻाल्हि आराम सां सम्झण खां पोइ इहो सुवाल जो जवाबु ख़ुदि ब ख़ुदि अची वेंदो। तव्हां कॉलेजिस ॾिसो वञी, हींअर साइंस जी एजुकेशन ख़तमु थी रही आहे, कॉमर्स जी एजुकेशन वधी रही आहे। हीअ छा आहे? हीअ सोसाइटी जो ट्रेंड आहे। छा थींदे बाबा? डॉक्टर थींदुमि। छा थींदे बाबा? इंजीनियर थींदुमि। हीअ असांजे दौर जी ॻाल्हि आहे। अॼु तव्हां ॾिसो वञी त मेडिकल में सिर्फ़ु छोकिरियूं तव्हांखे मिलंदियूं, प्री मेडिकल में छोकिरनि जो तइदादु तमामु घटि आहे। छो? कमर्शलिज़म वधी वियो आहे। MBA कंदुसि, CA कंदुसि, ACC कंदुसि, ऐं जेको क़ाबिलियत थोरी आहे त मां CSS कंदुसि। सोसाइटी में वैल्यूज़ बदिलजी विया आहिनि। सोसाइटी में अख़लाक न, पैसो वैल्यू आहे। हिन समाज जो हलाईंदड़ पैसो आहे। त हीअ सभु शयूं ऐं हीअ जेकी ईजादूं ज़रूरतूं माण्हू जूं छो थियूं वधनि? हेतिरा सारा टपड़ चौधारी पिया आहिनि, माण्हू खे सभु घुरिजनि था। मूंखे सुकरात थो यादि अचे, सदाईं हुन सां शागिर्द हूंदा, यूनान जी बाज़ार में वठी वियसि। पुछऊंसि, उस्ताद बाज़ार कीअं लॻी तव्हांखे? त हो चवनि पिया त साईं ज़रूरु हुनजी तारीफ़ कंदो, चवंदो त हीअ क़िस्म जूं शयूं आहिनि। यार हिन में घणा ई उन्हनि शयुनि जी हुई जेके मूंखे न घुरिजनि। हाणे ज़रा तव्हां बाज़ार वञो, पंहिंजे कंहिं नंढे या वॾे खे वठी वञो, साईं मूंखे टैबलेट बि घुरिजे, मूंखे लैपटॉप बि घुरिजे, मूंखे सिंपल कंप्यूटर बि घुरिजे, ऐं मोबाइलनि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि इहे घुरिजनि था। AC बि तमामु ज़रूरत आहे, भला कार खां सवाइ हिन शहर में कीअं हली सघंदासीं? हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, जंहिं माण्हू वटि 50,000 पघार आहे, कैन ही अफोर्ड इट? ईअं थो महसूसु थिए न त जॾहिं ज़रूरतूं ख़्वाहिशूं, ज़रूरतूं न ख़्वाहिश त बादशाहनि जूं पूरी न थियणियूं आहिनि, बाक़ी ज़रूरत त ग़रीब जी बि पूरी थियणी आहे। त इहे जेके ख़्वाहिशूं आहिनि, इन ख़्वाहिशुनि माण्हू खे फ्रस्ट्रेशन मुब्तला करे छॾियो। जॾहिं फ्रस्ट्रेशन मुब्तला थियो त क्राइम जी तरफ़ वधियो। स्ट्रीट क्राइम कयईं, इख़लाक़ी क्राइम कयईं, इख़लाक़ी जराइम कयूं, का बि बदतमीज़ी करण में हुन की न कीबाए नथो। साईं जीअं तव्हां सुकरात साहिब जी, प्रोफेसर साहिब जन ॻाल्हि कई त बाज़ार विया, पर असां वटि जेका हीअ बद इख़लाक़ी जी या बदतमीज़ी बाज़ार जेका 24 कलाक जीअं ॿार जी ॻाल्हि कई त ॿार सुभाणे वॾो थींदो ऐं उहो सुन सोसाइटी खे ठाहींदो, उहे क़दुर जेके पाण खणंदो ऐं सिखंदो त उहे ई अची ऐं फहिलाईंदो ऐं उन्हनि जी तबलीग कंदो। पर असांजो ॿारु गारियूं खाए थो, गारियूं ॾिए थो, घर खां वठी उन सोसाइटी में, समाज में, स्कूल ते, त असांजो ईंदड़ जेको नसुल हूंदो त अञा वधीक तव्हां छा था सम्झो पिया त जेके हिन वक़्तु अञा कुझु न कुझु हया आहे माण्हुनि में, छा उहो हया बि ख़तमु थी वेंदो? कुझु किन जाइनि ते ईअं बि ॾिठो त वॾा जेके आहिनि उहे प्यार जे ॿोलीअ में ॿार खे गारियूं था सेखारनि त फलाणो हे तूं हीअं ते हीअ गार ॾिस, वरी उहो गार थो ॾिए त उहे ॾाढा टहक था ॾियनि, ख़ुशि था थियनि पिया। हाणे इहे अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे त भई वॾो सेखारे थो गार त फलाणे खे हीअ गार ॾे ऐं उहो वरी बीठी टहक था ॾियनि। हाणे इहा उनखे माना उहो मायूब नथो सम्झे इनखे बदतमीज़ी खे जेका ॿार खे सेखारे थो। अच्छा, हुन खां पोइ ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे त असां स्कूलनि में हाणे मां त ईअं ॾिठो आहे त पुलिस ट्रेनिंग स्कूल में चवनि था त गारियूं बि हिकिड़ो क्लास आहे ॼण जस्ट लाइक भई क्रिमिनल माण्हूअ खां तव्हां सची कीअं कराईंदो, या जेकॾहिं को अचे थो माण्हू उन सां तव्हां बदतमीज़ी कयो त उहो तव्हां सां कहिड़े तरीक़े सां पेश ईंदो। हाणे कचूं गारियूं त उहे ई ॿार इहे सिखी आहे जेके पुलिस डिपार्टमेंट में विया पोइ हिन जूं गारियूं पकियूं कराईंदा आहिनि, पकियूं कराईंदा आहिनि। पर मतिलबु सम्झनि था त इहा शइ जेका आहे इहा रोब ताब या कंहिं क़िस्म जे दबदबे जी हिकिड़ी अलामत आहे। ऐं जेकॾहिं कंहिं बि शरीफ़ माण्हू खे, ग़रीब माण्हू खे जेकॾहिं पटे गार ॾिनीसीं चौक ते, चौसूल ते या पंहिंजे ऑफिस में, वधि खां वधि बद इख़लाक़ असां वटि पुलिस आहे।
पुलिस आहे रैंकर इख़्लाक़ी जेके मयार जेके सिपाही खां आहिनि, वठी ऐं जेके एसपी हा। ताईं पहुचनि था इहे गारेल हा, आहिनि गार पट- सां पट- आजा इस्तक़बाल कंदा आहिनि इस्तक़बाल उते था कंहिं कनि। जवाबदार जो या मुजरिम जो। हाणे जिते कानून आहे जिते इंसाफ़ मिलणु खपे उते ई बद इख़लाक़ी आहे त पोइ हिन सोसाइटी जा बुनियाद जेके आहिनि सो कीअं बीहंदा प्रोफेसर साहिबु? साईं बिल्कुलु असली जेका बुनियादी ॻाल्हि आहे न त पंहिंजे सिलेबस खे चेंज कयो। वैल्यूज़ जेको नंढड़ो ॿारु खणी थो अचे न, मूं चयुमि त ॿ आहिनि, हिकिड़ो ई घर जो माहौल जीन्स ऐं स्कूल जो माहौल। सभ खां पहिरीं आहे चवंदुसि त पंहिंजी सिलेबस त ॾिसो, हिन वक़्त जी सिलेबस। मां तव्हांखे पंहिंजी सिलेबस ॾेखारियां त असां वटि इथिक्स जो सब्जेक्ट हूंदो हो। हिन साॻे हिन सिंध में रहंदे मां जे किताब में हिकिड़ो सबक़ु हो गुरु नानक जो, जंहिंमें गुरु नानक जी तस्वीर लॻल हुई, कैन यू थिंक एट दिस प्रेज़ेंट टाइम। वाह। यानी सिंधी पढ़ंदो हुउसि, मूंखे न ख़बर हुई मज़हब जी न छा, त सभई ॿार उहो गॾिजी पढ़ंदा हुआसीं। छा आहे त इहो हिकिड़ो दर्सी किताब जी ॻाल्हि थो अच्छा, कयां। इन में छा हो त बर्दाश्त, सब्र, हा। इज़त पैदा थींदी न ॿिए लाइ, टॉलरेंस किथां ईंदो? इंटर रिलीजन टॉलरेंस जो जी। इन में अंदरि जो हिकिड़ो लेसन हो। हाणे उन जाइ ते असां जानण पटाया, गाना पाता, खानण वाजा वजाया। साबू हार पाता, साबू ॾिने हार हार पर- ॾिना ऐं हा। साबू हार What पाता। type of हाणे syllabus? हारनि जो हिन ॿार जी तरबियत उनजी सां तरबियत सां तालीम कहिड़ो सां तालुक़ु सिख्या सां कहिड़ो तालुक़ु आहे? वैल्यूज़ त ॾियो न ॿार खे। का उन में उनखां इथिकल का हिकिड़ी शइ तव्हां ॾियो न, इख़लाक़ियात जेका का मयार जेका ॻाल्हि था ॾियो न। मां 1873 जो हिकिड़ो सिंधी टेक्स्ट बुक ॾिठो, सिंधी क़ाइदो। उनजो पहिरियों किताब जो पहिरियों जेको सबक़ु, उन में तस्वीर का बि कान्हे, उनजो पहिरियों सबक़ु जीअं शुरू थो थिए, उन हिकु सबक़ में 7 सब्जेक्ट आहे। मां गुज़िरियल साल 2 दर्जे में हुउमि। गर्मियुनि जे मोकल में बाबू मूंखे कराची वठी हलियो, उते मूंखे हुन राणी बाग घुमायो। राणी बाग में हिकिड़े वाॻू जो ढांचो पियो हो, जंहिंमें चवनि था त उहो मीर अली मुराद ख़ान शिकार कयो हो। हाणे हिस्ट्री, जोग्राफी, सोशियोलॉजी जी सबक़ु हिकिड़ो हो। इहे उहे सिलेबसिस हुयूं जंहिंमें वरी उन में बि 27 सबक़ु हो ठटे जा आॾाणा। ठटे जे आॾाणनि जो सबक़ु अहिड़ो त कॉम्प्रिहेंसिव सब्जेक्ट हो, इहो सबक़ु हो, जंहिंमें उहो धागे जे उणत खां वठी वञी कपिड़े जे उणत ताईं ॿार जेकॾहिं सिखे थो, जॾहिं उहो वॾो थिए थो उहो बिल्कुलु हिकिड़ो आॾाण कपिड़े जो कारीगर थी निकिरे। हिकिड़े सबक़ में इहे सभु शयूं। हाणे सबक़ु हाणे असां हेॾो वॾो मण जो बस्तो ॿार खे कुल्हे ते था खणायूं, उन में हासिलु हुनजो कुझु बि कोन्हे को का बि। अच्छा, एड्युकेशन उहा आहे भई क्लास, मां त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, मां ग़लति बि थी सघां थो, जेका एड्युकेशन किताबी एड्युकेशन आहे न, बुकिश नॉलेज इज़ फॉर योर एग्ज़ामिनेशन पर्पज़। तव्हांजे इम्तिहान जी ज़रूरत आहे, तव्हांजे क्लासरूम जी ज़रूरत आहे। मां कॾहिं बि 40 सालनि में 10 दर्जे, 9 दर्जे, 8 दर्जे, 12 दर्जे जा किताब वरी खणी कोन ॾिठो आहे त हुन में छा लिखियलु हो, वरी मोटी न ॾिठो त छा लिखियलु आहे, बसि पढ़ी वियासीं। कंहिं बि शागिर्द करे मोटी को 7, 8 दर्जे जो किताब ॾिठो आहे छा वञी? पर नॉलेज उहा आहे जेका उस्ताद हुनखे ब्लैक बोर्ड जी राइटिंग हटी करे जेका डिलीवर कई आहे क्लास में। अॻे छा हो त असेंबली में दर्स थींदो हो, मज़हबी दर्स थींदो, इख़लाक़ी दर्स थींदो। हाणे असेंबलियूं वीरान आहिनि। असेंबली में वञण खां पहिरियों असेंबलियूं छा इदारा वीरान आहिनि, इदारा वीरान तबाह लॻाए पिया आहिनि जानवरनि जा। उस्ताद जेका तव्हां ॻाल्हि कई 100% एग्री थो कयां। उस्ताद पंहिंजे वजूद में मॉडल हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां सोचो त अॼु जे ॿार में बि, हर ॿार में जी जी जेको आइडियलिज़म आहे उहो उस्ताद खां शुरू थिए थो। वाह। हुनजी रहणी करणी, लिबास, सभ खां वधीक पेश अचण जा तरीक़ा, उस्ताद स्कूलनि में भंगूं था घोटनि वेठा, शागिर्द ॾिसनि था सिगरेट उन्हनि जे अॻियां मुठ ते पीअनि था वेठा, या प्राइमरी जी बेसिक जेका बुनियादी तालीम आहे। प्रोफेसर साहब ब्रेक वठूं, इशारो कयो आहे। नाज़रीन, असीं अॼु इन नतीजे ते पहुता आहियूं त इख़लाक़ी क़दुरु जेकॾहिं हिन समाज जा मोटाइणा आहिनि, माण्हू जेकॾहिं मोटाइणो आहे त उहो उस्ताद खां शुरू थींदो, उहो निसाब खां शुरू थींदो, ऐं उहो ॿार खे जेके किताब पढ़ाया था वञनि पिया उन्हनि में तब्दीली ऐं तरमीम सां शुरू थींदो। तंहिंजे करे सरकार खे इन्हनि शयुनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। प्रोग्राम असांजो जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर
भलीकार। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में जेको ॿियो मौज़ू आहे, जीअं असां इंट्रो में ॿुधायो हुआसीं त हिते घण तरफ़ा जेके ज़ुल्म थियनि था, जेके नाइंसाफ़ियूं ऐं नाहक थियनि था पिया, ऐं हीअ ख़ुदा जी ख़ल्क़ जेका आहे ऐं सिंध जा रहंदड़ जेके माण्हू आहिनि बर्दाश्त कनि था वेठा, ऐं उन खां पोइ बि का मज़ाहिमत अहिड़ी का कलेक्टिव क़िस्म जी हुजणु खपे उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ु, उहा न थी रही आहे ऐं माण्हू सही रहिया आहिनि ज़ुल्म खे। असीं अॼु ॻाल्हाईंदासीं ज़ुल्म, ज़ालिम, मज़लूम ऐं मुजरिमाणी उन मज़लूम जी माठ जेका आहे। प्रोफेसर साहब, सुवाल कहिड़ो कयूं? सुवाल सिधो आहे ऐं खुलियल हिकिड़े माना सम्झो त किताब वांगुरु आहे। मां तव्हांजे जवाब में हिकिड़ो मशहूरु कौल दोहराईंदुसि त ज़ालिम जो ज़ुल्म करणु ऐं मज़लूम जो चुप करे सणु तव्हांजो मौज़ू इहो आहे त ॿिन्ही मां ॾोहदार मज़लूम आहे। त जेसिताईं मज़लूम ज़ालिम जी बांह नथो पकिड़े पंहिंजो भरपूर तरीक़े सां जेतिरी बि हुन में सघ आहे तेसिताईं कमु सही न थींदो। जेसिताईं तव्हां कलेक्टिव ॻाल्हि कई त मां सुबुह हिकिड़ो पेपर पियो तयारु कयां कलंदर ते, सिकंदर आज़म सिंध जे मथां जॾहिं का कई तॾहिं अरोड़ राजधानी हूंदो हो। असांजो सेवण सभ खां पुराणो शहरु आहे, अरोड़ ऐं ब्राह्मणाबाद खां बि पुराणो शहरु आहे सेवण, जंहिंखे शिवास्तान पोइ सेविस्तान चवंदा हुआ। त सांबस हिते हुकूमत कंदो हो जॾहिं सिकंदर आज़म कहा कई आहे। सांबस हुनजी दहशत, हुनजो आर्मी, हुनजो पावर ॾिसी सरेंडर करण खां तयारु थियो त मां सरेंडर कंदुसि। उते ब्राह्मण रहंदा हुआ, हीअ हिंदू राजाउनि जे दौर जी ॻाल्हि आहे। हुननि चयो त न असां पंहिंजी आज़ादी न ॾींदासीं, ज़ालिम जे अॻियां न झुकंदासीं। कलेक्टिवली हुननि किले जा दरवाज़ा बंदि कराए छॾिया। चई न, हाणे सांबस मजबूर थी पियो, हुन वटि वेहण खां सवाइ का वाह न बची। जॾहिं सिकंदर खे सॼी ख़बरूं पवनि पयूं, जासूसी निज़ाम तंहिं वक़्तु बि एतिरो ई तेज़ हो। जॾहिं लड़ाई पई थिए त सिकंदर पुछो सांबस, मूंखे ख़बर हुई त तूं पेश थो पई, तूं लड़ाई न कंदे, छो? चई मां हिननि ब्राह्मणनि जे हथां मजबूर आहियां। हुननि चयो त असांखे पंहिंजी ज़मीन जी हिफ़ाज़त करणी आहे, मौत जी परवाह न आहे, तूं मारे सघे थो न, मरंदासीं त अमर थी वेंदासीं, त ज़ुल्म जे अॻियां झुकंदासीं न, तुंहिंजी हीअ ज़मीन न आहे, हीअ ज़मीन असांजी आहे। त हू गॾिजी विढ़िया, कुर्बान थिया, मरी विया बिल्कुलु। त ॻाल्हि इहा आहे त असां भला, मां नंढिड़ो मिसाल ॾियां, तव्हां वटि हींअर भताखोरी या स्नैचिंग थिए थी या दादागिरी थिए थी या पर्चियूं अचनि थियूं, जेकॾहिं सभई गॾिजी करे उनखे रोकियूं त रोके सघिजे थो। हर को बसड़ी करे कढी थो ॾे, बाबा तूं 10,000 रुपया ॾे, हा साईं तव्हांजे माण्हू आहे त 10 रुपया, हाणे ॿियो भरिसां तव्हांजे दुकानदार आहे उहो बि 10,000 रुपया ॾे थो। त कहिड़े बि क़िस्म जो ज़ुल्म आहे, असां ॻाल्हायूं नथा। इहो प्रोफेसर साहब केॾो हिकिड़ो हैरत जो मक़ाम आहे त 40 ॾोहारी त कठा थी सघनि था, पर 40,000 शरीफ़ माण्हू ऐं 40,000 मज़ाहमतकार जेके आहिनि उहे पाण में कठा नथा थी सघनि। छो मॉरल करेज छो न आहे असां वटि? अच्छा, इन जो हिकिड़ो बुनियादी सबबु मुंहिंजे सोच में जेको थी सघे थो इहो आहे त कॉमनली हिकिड़ो वेल प्लैंड हिकिड़ो सिस्टम इंट्रोड्यूस कयो आहे माण्हुनि में ख़ौफ़ फैलाइण। ख़बरदार जे फलाणे जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो थी, माना हो जेको ॾाढे जो ॾहका। पर असां वटि शाइरियूं, असां वटि मज़ाहिमतूं, जीअं प्रोफेसर झुकिया, ऐं ॿियो असां वटि त कान्हे का तारीख़ में वेढ़ सिवा बि वाह, मतां सोचो सा, मतां मोटो मागदा या अयाज़ जो आहे त हू कंध झुकाइण खां अॻु में कंध कपाइण चाहिनि था ऐं तेसीं सीनो साइनि था, पी जेसीं जाम शहादत जो कनि था सिंध अमर खे सजदो। सो हाणे अहिड़े क़िस्म जूं शाइरियूं, अहिड़े क़िस्म जा किरदार, बहादुरियूं, अड़बंगियूं जेके असांखे बिटाई ॿुधायूं, जेके अयाज़ ॿुधायूं, असांजी तारीख़, को बि हीअ मुजरिमाणी जेका माठ जीअं तव्हां था चयो त हो ॾोहारी थोर आहिनि अक़लियत में, असांजी अक्सरियत जेका आहे चुप वेठी आहे। अच्छा ॾिसो न, इहा केॾी हिकिड़ी बदकिस्मती आहे हिन क़ौम जी, जॾहिं हिकिड़े मिसकिन खे, मज़लूम खे जॾहिं 5 साल 10 साल को ठपो हथ थो अचे जंहिंसां उहो पंहिंजे क़िस्मत खे मटाए थो सघे, उन ठपे हणण जे टाइम ते हुन में ख़ौफ़ आहे त मतां इहे फलाणे निशाने जे बदिरां ॿिए निशाने ते वोट जो ठपो हईं तोखे तहस नहस करे सघे, पर अंदरि तूं वेठो आहीं परदे, कोई तोखे ॾिसे कोन थो, सीक्रेट बेल्ट आहे, पर हुनजे मग़ज़ ते हिकिड़ो ख़ौफ़ तारी मतां साहब खे ख़बर पइजी वञे, भोतार साहब खे ख़बर पइजी वञे। उहो ई आहे इहे शयूं पाण ॻाल्हायूं पिया, लतीफ़ साईं चयो ॾुखियूं जान मिड़नि तां तां भंडण न थिए। सो ॻाल्हि सॼी इहा आहे त जेसिताईं इहे ॾुखियूं गॾिबियूं न,
जंहिं इलेक्शन जी तव्हां ॻाल्हि था कयो, मां हिते बि प्रोग्राम करे वियो आहियां तव्हां वटि, त ही जमहूरियत ई न आहे. दिस इज़ नॉट गवर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. गौर कयो तव्हां. छो असां वटि जागीरदार जो ॾाढ ऐं ॾक आहे, एॾो वॾो आहे, काबू कयल आहे माण्हू जो चूरी नथो सघे कोड़कीअ मां. त उन लाइ इनकलाबी सोच फोरन जो राज आहे, जमहूरियत कान्हे. ईंदड़ आहिनि, टीएम जा पैसा बजटूं खाईंदड़ आहिनि. साईं इहा बदकिस्मती न आहे त हारीअ जो नुमाइंदो जेको आहे उहो जागीरदार असेंबली में वेठो आहे, मज़दूर जो नुमाइंदो उते सरमाएदार कारखानेदार वेठो आहे. हाणे रिप्रेज़ेंटेशन त आहे ई कान्हे, केरु उन्हनि जे सूरनि जा दुकन लॻल. इहा मुजरमाणी, इहो गुनाह जेको आहे, मिसाल जंहिं चूंडियल नुमाइंदे खे वोट ॾेई ऐं चूंडनि था माण्हू, उन्हनि जा करोड़े अरबे रुपया खाई थो वञे, तरक़ियूं थो करे पियो. ॾिसनि था अखियुनि खां त कल्ह कंगलो माण्हू हुयो, इलेक्शनूं विढ़ण खां पोइ हीउ बेताज बादशाह थी वियो आहे, मीरास हुन मिल्कियतुनि जो मालिक थी वियो आहे, ऐं हिकु दफ़ो अवाम हीअं उथी पवंदो न ऐं इन्हनि जो बाइकाट या घेराव कंदो. पाण त थियो ई थियो, पर जेको कम ज़र्फ़ वाठो आहे न, उहो वाठे मां ॾिठो आहे पंहिंजे दौर में त वॾेरा थी विया आहिनि. ऐं ग़रीब वाठा चढ़ी विया आहिनि, वाठा वॾेरा थी विया आहिनि. ॾिठा हूंदा, साईं ॾिठा हूंदा, असां ॾिठा आहिनि, वाठा वॾेरा थी विया आहिनि. वॾेरनि जो, उन्हनि जो, वाठनि जो ऐं वॾेरनि जो हिक ॿिए सां वरी तकरार थियो, हिन तरक़ी कीअं कई. उन्हनि खे सर्च आउट. हाणे इहो पैसो आहे पब्लिक जो. प्रोफेसर साहिबु, जेकॾहिं हितां शुरू कजे त असांजा नुमाइंदा ऐं उन्हनि नुमाइंदनि जी हिकिड़ी ना हली ऐं उन सां गॾोगॾु जेका करप्शन ऐं फुरलुट जेका आहे कनि था पिया, उते माण्हू माठ छो आहिनि. त ख़ामोशी ॾिसो न, इहा मुजरमान ख़ामोशी. मतिलबु असां पंहिंजनि कचहरियुनि में, मांडणियुनि ते, होटलुनि ते, ओताकुनि में, जलसनि में पंहिंजे अंदर जी बाहि ते वेठा कढूं था, पर उनजो प्रैक्टिकल जेको आहे न, असां वटि कोई बि जेको लाहेमल उते नथा अची पहुचो. भई जेकॾहिं तव्हांजा सूरज, अंज, ईज़ाब दूर न थींदा, तव्हांखे बुखार आयो, 5 ॾींहं हिकिड़े डॉक्टर जो इलाजु करायो, दवा न लॻी, डॉक्टर मटायो न, त हे जेका क़ौमी अज़ाब आहे, जेकॾहिं इन में तव्हांजो सूर नथो डॉक्टरनि जी लोध लधी पई आहे, हिकिड़े अताई खां जान छुटे थी वरी ॿियो अताई लड़ण में लॻी थो वञे. तंहिंजे करे हिकिड़े ज़ालिम नुमाइंदे मां जान छॾाइनि था, ॿियो वरी उनखां वॾो बदमाश वेठो आहे. छो हिन सोसाइटी वटि मुतबादिल बि कोन्हे, इख़्तियार त उन वटि आहे न जंहिं वटि ठपो आहे, त उहो घटि में घटि पंहिंजे मग़ज़ में इहो ख़ौफ़ कढे. हाणे इन लाइ ॾिसो न, मां अर्ज़ु कयां, इहे आइडियलिज़म वारी ॻाल्हि थींदी त हीअं करे हूअं करे. असां वटि जमहूरियत लाइ पहिरीं ज़रूरत आहे शऊर. शऊर ईंदो आहे तालीम सां, त कंहिंखे वोट ॾिजे, कंहिंखे वोट न ॾिजे. ऐं ज़ुल्म सां मज़ाहिमत बि शऊर सां ईंदी, तालीम सां ईंदी. बिल्कुलु. त मां उहो त चवां त घणा तव्हां भला इन ते करे गौर कयो आहे त 7,000 10,000 स्कूल बंदि आहिनि. छो आहिनि? छा लाइ? त शऊर जी दुश्मनी आहे न. वॾेरो चाहे नथो त ही माण्हू शऊर हासिलु कनि. त जेसि ताईं शऊर न आहे, शऊर हूंदो. अॼु मां एतिरो अर्ज़ु कंदुमि त रुॻो लीडर्स जी ज़रूरत न आहे. जीअं तव्हां चयो न त को अॻुवाण, को अतातुर्क अचे, को खुमैनी अचे, जेके ॻाल्हियूं थियनि थियूं. असां मेंटली पहिरीं हिन ज़ालिम समाज लाइ नफ़रत पंहिंजे अंदरि रखूं. मां चवां थो त उहो अची रहियो आहे, उहो वक़्तु अची रहियो आहे. असां पाण मेंटली तयारु हुजूं ॿाहिरि निकिरण लाइ, एहतिजाज करण खां, कुर्बानी ॾियण खां. उहो वक़्तु अची रहियो आहे. असांखे हिकिड़ी इज्तिमाही गैरत जो मुज़ाहिरो करिणो पवंदो. असांखे ख़ुशामदीड़े थियण खां बचिणो पवंदो. असांखे वाठे थियण खां, पंहिंजो जेको वाठा कल्चर आहे, ख़ुशामदी कल्चर आहे, इन में जेकॾहिं पंहिंजे नस्ल खे. हाणे छा त हिकिड़ियूं अजीब क़िस्म जी मजबूरी. मां त माण्हुनि सां मिलूं था, असांजो त अवामी हिकिड़ो अंदाज़ आहे ज़िंदगी जो. माण्हू छा एसितो ई अची वियो आहे माण्हू त जेकॾहिं कंहिंजे पुट खे नौकिरी मिली वई न का टरड़ी सड़ी, उन खां पोइ MLA MP खे जीअं वणे तीअं मुल्क पियो तबाह करे, ताराज करे, पर हुनजे पुट खे नौकिरी मिले त आवाज़ु कढणो न आहे. हिकिड़ो ठीको मिली कढणो आहे त वरी बदिली कराए छॾींदो. वरी इहो भउ बदिलीअ जो आहे, वरी अञा ॻाल्हाईंदो, अगवा कराईंदो हुनखे थाणे में. हकमदार पुलिस जेका वेठी आहे वॾेरनि जी, वाठा रुॻो इहे न आहिनि जेके नौकर चाकर चूकर आहिनि. पुलिस जा SSP जे लेवल जा बि जेके अमलदार आहिनि, उहे वाठा आहिनि वॾेरनि जा, मोहतारनि जा. साईं त पोस्टिंग हिन कराई आहे फलाणी, इहो मुंहिंजे ख़िलाफ़ मथां वॾे साहिब खे वञी ताईं. तंहिंजे करे हुनजी चमचागिरी बि कबी, न्याज़ निवड़त बि कबी, ख़िदमत कबी, ख़ल्क़ खे ईज़ाइबो ऐं आज़ारबो, पर हुनजी चमचागिरी कबी. हाणे इहो कानून जो मयार ॿिटो हुजे जिते. पर कामोरे जी वरी हिकिड़ी गैर इख़लाक़ी दीदा दिलेरी हिकिड़ी ॿी शइ, पर गैर इख़लाक़ी दीदा दिलेरी आहे. करप्शन करे थो, कूड़ा वोचर साइन वेठो थो करे, अलाए कहिड़ा कहिड़ा गंदा कम थो करे. कंहिं बि क़िस्म जो न ज़मीर जो को ख़ौफ़ अथसि, न समाज जो ख़ौफ़ अथसि. ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ जो त अञा ॿियो अलॻि ई इस्तिलाह आहे. पर हिकिड़ो माण्हू इंसान जे अंदरि बि त को इंसानु वेठो आहे. भई तव्हांखे करोड़े रुपया जो बजट थी मिले, छाजे लाइ थी मिले? पंहिंजे घर भरण लाइ त नथी मिले. ॿियनि जा घर बर्बादु करे पंहिंजो घर ठाहींदो. ज़िंदगी जे कहिड़े मोड़ ते तव्हां ख़ुशहाली माणींदो? मां नथो सम्झां त कॾहिं न कॾहिं त इहा शइ तव्हांखे तव्हांजी निंडूं फिटाईंदी, ऐं कॾहिं न कॾहिं इहा एॾी बेचैनी तव्हांजे अंदर में उथंदी
जो तव्हांखे कंहिं बि करवट सुकून न मिलंदो, ईअं ॾिठा आहिनि असां ज़िंदगी में अहिड़ा कई केस वक़्ती तरह त ऐश ऐश करे विया आहिनि, पर उन खां पोइ उहे जेके नोट आहिनि उहे हुनजा नांग ॿुधाईंदो त सिकंदर छा खणी वियो जेको सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो फतह जो नारो खणी निकितो हुयो। पर ॾिसो न, दुनिया जो वाहिद लिबास आहे कफ़न जंहिंखे खीसा ई न थींदा आहिनि, ऐं हणा लॻी पई आहे नोटनि जी। भई खीसा ई कोन्हनि कफ़न खे जेको त आख़िरी लिबास पाए वञिणो आहे, त बाक़ी एॾो फतको करण जी कहिड़ी ज़रूरत? कहिड़ो हुते क़बर में अकाउंट आहिनि साईं जिते वरी माल शिफ्ट कंदासीं, हिते ई आरज़ी आहे 70-80 साल जी ज़िंदगी। तंहिंजे करे इहो हिननि माण्हुनि खे बेज़मीर, जीअं अल्ताफ़ वसीम साहिब चयो त न, बेज़मीरनि खे जेकॾहिं का चूंडड़ी ज़मीर में पवे थी महसूस ई कोन था कनि जी तकलीफ़, इन्हनि बेज़मीरनि जे करे ही जेके ग़ैरतमंद माण्हू आहिनि, जेके ज़मीर वारा माण्हू आहिनि, लोड़नि था पिया, त इन्हनि खे प्रोफेसर साहिब छा कहिड़ी हिकमत अमली करणु खपे, कीअं इन्हनि सां वेड़ करणु खपे, कीअं मज़ाहिमत करणु खपे? साईं शऊर जी ॻाल्हि आहे, मां जीअं अर्ज़ु कयो न त हीउ शऊर विरहाइण जो कमु आहे। शऊर छा आहे? नंढड़नि नंढड़नि मफ़ादनि लाइ पंहिंजनि गर्ज़नि खे पूरे करण खां असां सॼा क़ौमी काजनि जा नुक़सान करे वियूं था, ख़बर नथी पए। याने हीउ छा आहे? लालच ऐं लोभ ऐं हिरिस ऐं शऊर जो न हुजणु आहे। पंहिंजे नंढड़े फ़ाइदे लाइ मां साईं ॿिए जे हक़ में बयानु ॾिनो, पार्टी जॉइन कई। हाणे इहे ॻाल्हियूं मां जेके चवां थो, तव्हां जेकॾहिं गौर फ़िक्र कंदो त सभु कुझु तव्हांखे क्लियर नज़र ईंदो। अच्छा, जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे पाण खे आईनो ॾेखारिजे त मूंखे इहो ॿुधायो त जंहिं क़ौमी धारा सां असांजी हिकिड़ी क़ौमी पार्टी शुरू थी, उनजे 20 पार्टियुनि में विराइजी वई, हीअ छा आहे? असां छो था वाटूं थियूं 20 को ॼणा काॾे, हाणे ही पब्लिक जा मज़लूम आहिनि, वञनि काॾे? माण्हू खे जी बजाए रजे त तव्हां शऊर जो आम माण्हू खे, ऐं आम माण्हू तव्हांजे वर्ड्स न डीड्स खे ॾिसंदो, छो त असां चवंदा आहियूं एक्शन्स स्पीक लाउडर देन द वर्ड्स। यानी मां पंहिंजे घर में शऊरी तरह मुतहद न आहियां त ॿिए खे मां छा कंदुसि? अच्छा, वरी जेको असांजो क़ौमी कारकुन आहे या जेको सियासी कारकुन आहे या जेको बाशऊर क़िस्म जो जेको असांजो नुमाइंदो आहे न, उनजो वरी हाल इहो आहे त उन्हनि जूं प्रायोरिटीज़ डिफरेंट आहिनि। मां ॾिठो बाशऊर माण्हुनि खे, मां ॾिठो आहे हरूभरू दुनिया अञा ख़ाली कान्हे, असांजे कैबिनेट्स में पार्लियामेंट्स में तमामु लाइक़ ऐं ज़हीन माण्हू बि वेठा आहिनि, पर हाणे फ़िक्री निशस्तूं ख़तमु थी वियूं आहिनि। असांजी फ़िक्री निशस्त जी हालत इहा आहे त कंहिं बि फंक्शन में, कंहिं बि सेमिनार कॉन्फ्रेंस में राग ऐं भत जे लालच खां असां माण्हू खे विहारे नथा सघूं। कार्ड ते लिखंदो प्रोग्राम इज़ फॉलोड बाय डिनर, ताम क़याम जो बंदोबस्तु आहे, या चाहे हैवी इहो जेको आहे सा लंच आहे या मानेर थी वियो आहे। भई फ़िक्री शऊर जातो साईं चयो न, शऊरी जेका घटिताई आहे, शऊरी घटिताई जा बि रस्ता असां बंदि करे छॾिया आहिनि। उनजे करे त फ़िक्री निशस्तूं असां बंदि करे छॾियूं आहिनि, तरबियतूं बंदि करे छॾियूं आहिनि। असां माण्हुनि जे सोच बिल्कुलु, मां तव्हांखे हिन जो हिकिड़ो ज़िंदा मिसाल ॾियां। मां हिकिड़ो इनकलाबी कारकुन आहियां, वर्कर आहियां, वॾो ॾाढो आहियां, माण्हुनि खे ॿुधायां थो हिन तंज़ीम हिन फ़िक्र सां मार्क्सिस्ट थियो, ठीकु आहे। मुंहिंजो ख़बर अथव आइडियल छा आहे? उहो जेको MNA वञे थो न, जंहिंखे 2 गार्ड्स आहिनि, वरी पजेरो में वञे थो, जेकर मूंखे इहो मिले, हाणे हे मुंहिंजो शऊर आहे। प्रायोरिटी तब्दील मूंखे मिले या मुंहिंजी इन सां संगत ऐं वेझड़ाइप हुजे। हाणे वॾो अलमियो जेको आहे त असांजे लोअर क्लास जो ऐं मज़लूम ऐं महरूम क्लास जो जेको माण्हू मौक़ो मिले थो, अचे थो, या ऑफिसर थो थिए या सहाफ़ी थो थिए, या जेकॾहिं मौक़ो थो मिलेसि त दोस्तनि जा मयार वरी उन जा उहे था थियनि त भरिया खूह पिया भरंदे वञनि। या ॻोठ में को थिए थो त ॻोठ में रोशनी फैलाइण जे बजाए शहरनि में शिफ्ट थी थो वञे पियो, ॻोठ असांजा उजड़नि था पिया। पंहिंजे क्लास ऐं तबिके जी नुमाइंदगी जे बजाए उन्हनि जी चापलूसी जूं ख़ुशामद हासिलु करे थो मथे तबिके जा जेके गुंडा ऐं बदमाश ऐं लोफर पाई जे बुनियाद ते जन मिल्कियतूं ऐं दौलतूं ठाहियूं आहिनि। जॾहिं कोशिशि कंदा त भई कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन कमीशन पास कयूं त वॾा दावा त साईं क़ौम जे लाइ कंदासीं, शहर जे लाइ, ॻोठ जे लाइ। ख़ैर असां कमीशनूं पास करे, इम्तिहान पास करे पहुता, अॻु में 12 आना उमेद हुई, उन खां पोइ ख़ैर सां जॾहिं सीट ते वेठा मुख़्तियारकार थियो त 18 आना उमेद, वरी SDM थियो त 4 आना उमेद, वरी डिप्टी कमिश्नर थियो त इनशा ताला तव्हां भली बीठा हुजो, कलाकनि जा कलाक तव्हांखे नायक अंदरि छॾींदो ई कोन। उहो माण्हू जेको कलाकनि जा कलाक तव्हांजे कचहरी में वेहंदो ऐं क़ौम जे लाइ अलाए वॾियूं दावाऊं ऐं अलाए केॾा रोशन ख़्यालीअ जा दावा कंदो, अॻिते हली उनजी शर्मनाक सूरत हाल में उहे बेशरम जेके कामुरा बणिजी विया आहिनि, पुलिस ऑफिसर बणिजी विया आहिनि, या जन वटि
क़ुवत आहे हिन सोसाइटी खे हुन समाज खे बदिलाइण ऐं इंसाफ़ फ़राहम करण जी, उहे ई जेकॾहिं हुननि जा साथारी ऐं साथी बणिजी वञनि त उन्हनि खे शर्माइण जे लाइ बि त कुझु करणु खपे। साईं हाणे ॿुधो, शाह साईं जो हिकिड़ो शेर, जैसे लोड़ाऊ थिया जिनी संधी धीर, माण्हू रा फ़क़ीर कंहिंदर ॾींदा दाढ़ी। हाणे मां लिविंग अॼु जो कैरेक्टर थो रखां त तव्हां जॾहिं ऑफिसर था थियो, साईं जेका पिक्चर ॾेखारी ऐं मूंखे हिन ते खिल थी अचे त मां इतफ़ाक़ सां हिते ऑफिसर हुउसि, डायरेक्टर हुउसि, त मूं वटि जेके माण्हू ईंदा हुन मां हिकिड़े माण्हू चयो, खिले पियो अंदरि अची, छा थियो? चई साईं तव्हांजी ऑफिस त डायरेक्टर वारी आहे, तव्हां पाण बि लॻो था, पर तव्हांजी जेको नॉमेनक्लेचर आहे हिते कल्चर उहो न आहे, असां मुंहुं खणी हलिया ईंदा आहियूं अंदरि डायरेक्टर वटि, चिठी पर्ची असां खां चिठी ॿार बीहारियो, उहो त बाबा पोइ नागपाल न हुजे हा न। हैदर बख़्श जेतो ई मां तव्हांजे अॻियां रखां थो हिकिड़ो लिविंग एग्ज़ाम्पल अॼु जो आहे, त तव्हां पंहिंजी लाइन ऑफ डिस्क्रिमिनेशन जेके साहिब शऊर आहिनि, जी मूं पंहिंजो नंढो मिसाल अलॻि हिकिड़ी सुञाणप हुजे त भई फलाणे माण्हू जो को पटे वालो न आहे, दर खुलिया पिया आहिनि। मां ॾिठो सेक्रेटरेट में हिकिड़ो इशफ़ाक़ सूमरो साहिबु आहे, एडिशनल सेक्रेटरी, जंहिं ॾे उनजो माण्हू पटे वालो न वेंदो आहे, उहो चवंदो आहे त वञो साईं वेठो अथव अंदरि, वञी मिलोसि, माना सभिनी जे लाइ ओपन आहे, उनजो चयल आहे उन्हनि खे त कंहिं बि माण्हू खे रोकींदो न, ऐं कंहिंजो बि न्यापो न ॾींदो, तव्हां डायरेक्ट माना डायरेक्ट एक्सेस ॾियनि। ॿियो तव्हां बजट सां छा था कयो? जी शऊर जी ॻाल्हियूं न, हैदर बख़्श जेतो ई तव्हांजे अॻियां मां को लिविंग एग्ज़ाम्पल थो रखां, जॾहिं हुन महसूसु कयो त न मुंहिंजी इहा नौकिरी अवामुल नास खे माराए थी, ज़ारा माराईंदी न, हू छॾे आयो न, त तव्हांजो अप्रोच छा आहे, तव्हांजी सुजाॻी छा आहे, तमामु नंढड़ी हल्की अणलखी लीक हूंदी आहे, लाइन ऑफ डिस्क्रिमिनेशन हक़ ऐं नाहक़ में तमामु थोरी आहे, असां किथे वायलेट था कयूं पंहिंजे माण्हुनि खे। मां हिकिड़ो दोस्तनि खे इहो मिसाल ॾींदो आहियां त भई 20, 21, 22 ग्रेड में पूरे 18 करोड़ पाकिस्तान में घणा माण्हू आहिनि, सिलेक्टेड माण्हू त 2000, 3000 में न हूंदा। हाणे 2000, 3000 माण्हू पूरे 18 करोड़ माण्हुनि में जेकॾहिं कंहिं सिलेक्टेड पोस्टुनि ते जॉब्स ते वेठा आहिनि, त इन जो मतिलबु आहे त उहे सिलेक्टेड माण्हू आहिनि, उन्हनि जी सॼी कारकर्दगी सिलेक्टिव हुजणु खपे। उनजो कमु सिर्फ़ु नौकिरी करणु कोन्हे, पर उनखे नौकिरी खां हटी करे बि जेकॾहिं कुदरत उनखे अख़्तियार ऐं शऊर ॾिनो आहे त पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे मारूड़नि जे लाइ, पंहिंजे साॻियणनि लाइ, पंहिंजे आसपास जे वास्तेदार माण्हुनि लाइ जेकॾहिं कुझु बि करे सघे थो न, उहा शइ उन नौकिरी खां पोइ उन्हनि खे ज़िंदा रखंदी। नौकिरी इनकमबेंसी बोर्ड ते नालो आहे, तख़्ती ते नालो लॻो पियो आहे, ॾिठा आहिनि पंहिंजे दौर जा, हाणे रिटायर्ड उहे नालनि ते वेठा आहिनि, कीननि सां माण्हू नथा अचनि उन्हनि जे अॻियां, जॾहिं तूं उहिदा हुई पाण खे सम्झे पियो, तंहिंजे करे रिटायरमेंट जो अकेलाई वारो अज़ाब यादि ॾियारिजे त ॿियो ख़बर बि रिटायरमेंट खां बि अकेलो वेठो हूंदे, पर जेको तूं कंदे जलाल चांडे वांगुरु त वेंदो यार हर को मरी आहिनि, ॻाल्हियूं ॻाए पियूं, तंहिंजे करे अहिड़ा गुण कयो, गुण रखो। असां त इहो चवंदा आहियूं त भई जॾहिं तव्हां तारीख़ ठाहिणी आहे न, तव्हां कंहिं सीट ते वेठा हो त मस्टोर ते सही करे पघार वठणु या इनकमबेंसी बोर्ड ते नालो लिखणु या तव्हांखे पंहिंजो तख़्तीअ ते नालो, इहा त का हिस्ट्री कान्हे, पोयूं के शयूं छॾे वञो। इहे त तख़्तियूं कई लॻियूं कई पटियूं, इहे तख़्तियूं पटिबियूं, पर दिलि जी तख़्ती ते ऐं दिमाग़ जे दफ़्तर ते कंहिंजी यादि हुजे, कंहिंजे लाइ सुहिणा सुखना लफ़्ज़ हुजनि प्रोफेसर साहिब, उहे नौकरियुनि में हटी करे थींदा, दिलियूं खटियो ऐं हिकु क़ौम जे लाइ हिकिड़ो अहिड़ो तसलसुल छॾियो जंहिंमें हीअ भटकंदड़ ऐं भुलियल जेका क़ौम आहे उहा कंहिं दग ते लॻे, राह ते अचे, जीअं दुनिया जूं अज़ीम क़ौमूं जेके आहिनि उहे तरक़ी याफ़्ता बणिजी आहिनि, ऐं असां तरक़ी याफ़्ता जॾहिं हुयासीं, असां तनज़ुल ऐं तबाही ॾांहुं पिया था वञूं पिया, त थोरो इन्हनि माण्हुनि खे शर्माइजे ऐं थोरो ज़मीर इन्हनि जो जेकॾहिं जागी पए, जन वटि वसीला बजेटूं फंड ऐं उहिदा ऐं अख़्तियार आहिनि, घटिजी वञे। सिर्फ़ु एतिरो सोचनि त लखे रुपया साल में हुनखे पघार थी मिले, उन्हनि जूं फैसिलिटी फ्रिंज बेनिफिट्स आहिनि, रुगो 5 मिंट उहो सोचनि न त डिपार्टमेंट त असांखे सभु कुझु ॾिनो, असां मोट में डिपार्टमेंट खे छा ॾिनो, पंहिंजे पुटनि जो, असांखे वरी पुटनि मां थींदड़ औलाद, पोटनि जो फिक्र अथनि, ॾोटनि जो फिक्र अथनि, ऐं सिंध हिननि खां विसरी विया, सिंध जो मज़लूम माण्हू विसरी वियो आहे, त उहे बि के इंसान आहिनि जेके निंधणक आहिनि, जेके 5 रुपए जी गोरी ऐं डॉक्टर खे ॾेखारण खां सवाइ फतकी मरी था वञनि पिया, त उन्हनि जो केरु आहे? दरनि ते जेके बीठा आहिनि ॾींहंनि तते जो टाक, ईअं को अहसासु थियनि त हीउ बचो मुंहिंजो आहे, हीउ शहर ऐं ॻोठ मुंहिंजो आहे, हीअ जेके माण्हू आहिनि हीअ असांजा आहिनि, असां मां ई आहिनि,
जवाबदार आहियूं केॾे ॿिए केॾे बि जवाबदार न सम्झे, पंहिंजे ज़मीर ॾे त माण्हू जवाबदार आहे। हुजे न जॾहिं इलेक्शन में माण्हू निकिरे थो त पोइ ओॾी वक़्तु कहिड़ियूं पर ॻाल्हियूं इहो जेको ज़मीर बि ज़िंदह त हुजे न प्रोफेसर साहिबु, ज़मीर ई मरी जेको आहे जॾहिं हिननि माण्हुनि जो उहो इब्राहिम मुंशी जो शेर आहे त कंहिंजी हिती ज़ात विकामे, कंहिंजी हिती ॾात विकामे, कंहिंजी हिती बात विकामे। सो हिते जेको हे विखर बि विकामनि पिया, उहो छा आहे हर न, शइ विकाणी आहे हिते। ग्रामर में पढ़ाईंदा असांखे त ज़मीर जेको आहे उहो इस्म जे बदिरों कमु ईंदो आहे। हाणे ज़मीर इस्म जे बदिरों कमु अचणु लॻो आहे। हाणे दौर ज़मीर गाइब वारो पियो हले, हाज़िर त ज़मीर हाज़िर कोन्हे को हाणे। इस्म जे बदिरों कमु अचणु लॻे त ज़मीर गाइब आहे ऐं उन गाइब ज़मीर खे वरी ॻोल्हणो पवंदो ऐं वरी हिन दौर उनखे पंहिंजे असुल जाइ ते बीहारणो पवंदो, विहारणो पवंदो उनखे, ज़मीर खे पंहिंजी जाइ ते आणणो। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। तव्हां ॿिन्ही प्रोफेसर साहिबनि जी महिरबानी ऐं तव्हां पंहिंजी ॼाण मां ऐं तव्हां पंहिंजे इल्म जे हिसे मां कुझु हिसो जेको आहे असांजे माण्हुनि सां शेयर कयो। नाज़रीन, असांजे हिन प्रोग्रामनि जो मक़सदु बि इहो ई आहे त सिंध जेके नित नवनि सूरनि ऐं नासूरनि खे मुंहुं ॾेई रही आहे, उन्हनि जो को इलाजु आहे नाहे ऐं उन्हनि सूरनि ऐं नासूरनि जे पुठियां कहिड़ा कारण आहिनि, कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ियूं धुरियूं आहिनि जिन जे करे ही बुरायूं बुछड़ायूं ऐं बिदतूं जेके आहिनि सिंध जे अंदरि वधी रहियूं आहिनि। ऐं असां हर इन बीमारी ते ऐं बिदत ते ऐं इन सूर नासूर ते ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं कोशिशि बि कंदासीं त असांजा जेके मुअज़्ज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम में अचनि था त उनजा सबब ऐं उन्हनि जा हल ऐं गॾिजी सॾिजी जीअं चवंदा तव्हां पिणु विझा हथड़ा, तव्हां पिणु विझो रश वांगुरु, त असां हिन मश खे मारे विझूं। हे जेको नासूरनि जो मश जेको आहे उनखे मारण लाइ समूरनि मलाहनि खे गॾिजणो पवंदो, हिन समूरनि मज़लूमनि खे गॾिजणो पवंदो। हीउ मश हिकिड़ो आहे जंहिंजी हेबत आहे ऐं उन हेबत जे अॻियां जेकॾहिं तव्हां मोररा थी अचो था त उनजी दिलेरी ऐं दानाईअ जा दास्तान तव्हांजा सदियुनि ताईं ॻाइबा रहंदा ऐं माण्हू तव्हांखे मरण खां पोइ बि ज़िंदह सम्झंदा ऐं यादि कंदा रहंदा। तंहिंजे करे कोशिशि कयो त तारीख़ में ज़िंदह रहण जी, हिन सोसाइटी ऐं हिन पंहिंजी उमिरि में वॾियुनि अयाशुनि सां ऐं शौक़नि शिकारनि सां जेकॾहिं जीअणु चाहियो था त सुभाणे अहिड़ो मौत तव्हांखे ईंदो जंहिं मौत खे ई मौत हूंदो ऐं उनजे पुठियां का ज़िंदगीअ को अहसासु ई न हूंदो त ही फलाणो माण्हू लुटेरो फोरू हो ज़ालिम हो, जान छुटी। तंहिंजे करे इन्हनि सभिनी शयुनि ते ऐं ॻाल्हियुनि ते तव्हांखे सोचणो पवंदो, सम्झणो पवंदो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो, ॾींदा इजाज़त, अल्लाह वाई।